नाज़रीन, अहम ख़बर असां शेयर कंदा हलूं त सिंध हाई कोर्ट स्कीम 33 मां कब्ज़नि बाबति डिप्टी कमिश्नर ओभर जी रिपोर्ट खे रद्द करे छॾियो आहे। अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। सिंध हाई कोर्ट में स्कीम 33 में शहरनि जे प्लाटनि जा कब्ज़ा ख़त्म कराइण बाबति केस जी ॿुधणी थी। अदालत तरफ़ां पुलिस ऐं रेंजर्स जी मदद सां परॾेहिनि जा कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन जो हुकुम ॾिनो वियो आहे। सोराब ॻोठ खां अॻिते परॾेही शहरनि जे प्लाटनि ते कब्ज़ा करे छॾिया आहिनि। जस्टिस सैयद हसन अज़हर रिज़वी जा ॿुधणी दौरान इहे रिमार्क्स हुआ। अहम ख़बर के ॾियूं पिया। सिंध हाई कोर्ट स्कीम 33 मां कब्ज़नि बाबति डिप्टी कमिश्नर ओभर जी रिपोर्ट रद्द करे छॾी आहे। सिंध हाई कोर्ट में स्कीम 33 में शहरनि जे प्लाटनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण बाबति केस जी ॿुधणी थी। अदालत तरफ़ां पुलिस ऐं रेंजर्स जी मदद सां परॾेहिनि जा कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन जो हुकुम ॾिनो वियो आहे।